राणा हाँ ये चाय कोन पीते कर केड़ी चाय? अरे रख 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 ए ही चाय ए कॾो की चाय आऊं रखी वई हुयसि तो चाय भी कीने पीती। माफ कर जाए तकड़ तकड़ में यकीन कर चाय पीअण विसरी वई। ए एड़ी तकड़ कुजाड़े लाए पियो करी किथे तो वनी? शहर पियो वञा। शहर वञण जे लाइ ॾाढी तकड़ तकड़ कयमि पोइ बि देर थी वई। वरी शहर में जल्दी मोटणो बि अथमि। इन निभागे नबूअ जे काज जो ज़िम्मो बि मूं खयो आहे। छा कयां मूं ॾियणो थो पए। कुंज ने नबूअ जी विहांउ जी दावत बि अहिड़ी कंदुसि जो चारों तरफ़ वाह वाह थी वञे। सजण त ख़ुशि थींदा बाक़ी दुश्मन जो ई अंदर सड़ंदो सड़ंदो पचंदा। ए राणा ए दुश्मन जी अख खोलण लाइ लखे तू लुटाई। ॾिस कुझु हासिल करण जे लाइ कुझु विञाइणो त पवंदो आहे न। ए भले भले ए मुख को बि इतराज कीने। हूअं बि कुंज तूं मूंखे सुञाणे थी संगत सां साथ निभाइण जे लाइ हीउ राणो ख़ान पंहिंजो सिर बि घोरे छॾण लाइ तयारु रहंदो आहे। हिन राणे ख़ान कॾहिं बि पंहिंजे दोस्तनि सां लेखो न आहे कयो। 1 लख थो लॻे या 1 करोड़ थो लॻे। राणा ए तोहां जी इन ॻाल्हि त मूंखे बि मोहे विधो आहे। कुंज तूं त मूं ते मोती आहीं पर हिन राणे जो तोसां सिर लॻे तोसां हमेशह साथ रहंदो। इंशाअल्लाह मुंहिंजा राणा। कुंज टाइम वधंदो थो वञे मूंखे वापसि वरी अचिणो आहे। हीअं बसि हीअं आयुसि। ए राणा ही चाह चाय चाय मुंहिंजे तरफ़ां ये तूं पी से। अचे मसाद ही वठ सफ़ा ख़तरनाक शइ आंदी अथमि। बस खीर में मिलाए ॾिजांइ जनेसर खे। अधु कलाकु वॾो आहे। ॾाढो सुठो कई मसाद। ई शइ लाइ त मुंहुं तुंहिंजो वाटू पे न आयो। मसाद ही पुड़ी सिर्फ़ु 1 गिलास लाइ तूं हिनखे खीर में मिलाए ॾिजां। बस 1 ढुक सां ई खेल ख़तमु। मसाद ही ॾई तो ॾाढो सुठो कयो आहे। हाणे ॾिसजांइ त असांजी क़िस्मत जो सौदो कीअं न सुठो थो थिए। मसाद चनेसर ख़ान मुंहिंजी इलाही बेइज़ती कई आहे। इन बेइज़ती जे सदमे में मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई रहे थो। हो उहो मसाद मां बि सोचां पियो त वॾे शहर वञी के डॉक्टर खे चेक करायां। हाओ मसाद ई त ज़रूरी आहे। तुंहिंजी चंग भलाई हुजे ॿियो मूंखे खेर थो घुरिजे। पर मसाद इन चनेसर वारे चकर में मुंहिंजो हिते हुअणु ज़रूरी आहे। तूं हल्को म कर आऊं हिकु ई घणी आहियां। मूमल खे तो घटि संदो आहे क्या? सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।